अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRE अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोया मां जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां कुझु ॿियनि मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त जीअं तव्हांजे लाइ आसानी पैदा थिए। तव्हांखे चवंदासीं बाबा सुर सारंग मां को शेर ॿुधायो। तव्हां चवंदो साईं सारंग सार लही जो अलॻि अलॻि उञनि जे पाणी पोज पटनि ते पटनि में अर्ज़ा अन करीज वतन वसाईज त संघारनि सुख थिए, वतन वसाईज त संघारनि सुख थिए। तव्हांखे चवंदा बाबा इहो अर्ज़ा छा आहे? तव्हां चवंदो अर्ज़ा माना सस्तो, माना एतिरो पाणी वाह एतिरा फसल थियनि जो अन्न अनाज सस्तो थिए, वतन वसाईज त संघारनि सुख थिए। अच्छा बाबा अंगण ताज़ीअ वारो जेको किस्सो आहे इहो त ॿुधायो असांखे, शेर त ॿुधायो। तव्हां चवंदो साईं अंगण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं पखा पट सुहन सुरई सेज पासे पिरी मर पिया मींहं वसन असां ई पिरनि छल हून बराबरि ॾींहुं बराबरि। वरी तव्हांखे चवंदा बाबा ॿावीह जो ज़िक्र छा साईं कहिड़े शेर में चयो आहे कयो आहे? तव्हां चवंदो साईं लतीफ़ साईं चयो आहे त मंझां मुंहिंजे रूह जे वञे साजन विसरी, मंझां मुंहिंजे रूह जे वञे साजन विसरी मरो लॻे लूह थर ॿावीहो थी मरा। वरी तव्हांखे चवंदा बाबा जुतीअ जो ज़िक्र बि लतीफ़ साईं कयो आहे शाइरीअ में। बिल्कुलु लतीफ़ साईं जुतीअ जो ज़िक्र कयो आहे पंहिंजी शाइरीअ में। चवे थो त कंडा मूं पेरनि में तोड़े लख लॻनि आंगुर आंगूठे न मिड़े छिपूं पेर छिननि वींदे ॾांहुं पिरनि जुती जात न पायां। वरी तव्हांखे चवंदा लतीफ़ियात जे हवाले सां अञा तव्हांखां असां सवाल पुछंदा त तव्हां चवंदा साईं बिल्कुलु भले तव्हां पुछो। तव्हांखां पुछंदा त लतीफ़ साईं कुएज जो ज़िक्र कयो आहे, ॿुधाईंदो त उहो कहिड़ो शेर आहे जंहिंमें लतीफ़ साईं कुएज जो ज़िक्र कयो आहे। तव्हां चवंदो साईं कुझुसि कुएजनि तन तबीब न गॾिया ॾेई ॾंभ ॾॾनि पाणा ॾील ॾुखो हुयो। तव्हांखे चवंदो बाबा इहो कुएज आहे छा? तव्हां चवंदो साईं को माना न, वेज माना तबीब, जेको तबीब न हुजे माना अताई। ॿियो भला शेर ॿुधायो जंहिंमें वेज जो ज़िक्र हुजे। तव्हां चवंदो साईं लतीफ़ साईं चयो त वेज मबुकी ॾे अला चङी मथियां सॼण मान अचे करलाऊ थी कॾहिं। वरी तव्हांखे चवंदा भला जखरे जो ज़िक्र लतीफ़ साईं कयो आहे, को हिकिड़ो शेर ॿुधायो जंहिंमें जखरे जो ज़िक्र थियलु हुजे। तव्हां चवंदो साईं जखरा जीअं छाल तुंहिंजो कन्ने मधो मसुणा, जखरा जीअं छाल तुंहिंजो कन्ने मधो मसुणा अञा अची काल तो नालायक नवाज़िया। अच्छा बाबा ॿियो बि हिकिड़ो शेर आहे जखरे जे हवाले सां, ॿुधाईंदो? तव्हां चवंदो साईं लतीफ़ साईं चयो त जखरो जस खरो ॿिया सभनी राय जियां घड़ियो जखरो त्यां न ॿिया मिटी इन माॻा असुल हुई एतिरी। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे लतीफ़ चवंदा त भला कलात जे शहज़ादीअ सां इश्क जो जेको ज़िक्र आहे उहो छा साईं जे कहिड़े सुर में आहे? तव्हां चवंदो साईं बरुओ सिंधीअ में आहे। अच्छा उन जो को शेर ॿुधाईंदो? तव्हां चवंदो साईं कॾहिं ताकियूं ॾियनि कॾहिं खुलनि दर दोस्त जा, इहो कॉन्सेप्ट आहे हुन में। अच्छा वरी तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधायो तव्हां असांखे त हुसैनी जेको सुर आहे लतीफ़ साईं उहो कहिड़े मौज़ूअ ते लिखियो आहे? तव्हां चवंदो साईं लतीफ़ साईं ससीअ जो जेको दास्तान आहे उन ते हुसैनी सुर बि लिखियो आहे। अच्छा भला ॿिया कहिड़ा सुर आहिनि जेके ससूअ जे दास्तान ते? तव्हां चवंदो साईं ससुई आबरी आहे, देसी आहे, कोहारी आहे ऐं माज़ूरी आहे ऐं पंजो सुर हुसैनी आहे। पंज सुर लतीफ़ साईं ते लतीफ़ साईं ससूअ ते लिखिया आहिनि। अच्छा भला इहो तव्हां ॿुधाईंदो असांखे त जेका मोखी आहे उन जो दास्तान कहिड़े सुर सां तालुक़ु रखे थो? तव्हां चवंदो साईं इहो यमन कल्याण सां तालुक़ु रखे थो। अच्छा भला मोखीअ सां गॾु ॿियो कंहिंजो ज़िक्र थियलु आहे हिन दास्तान में? तव्हां चवंदो साईं मतारनि जो ज़िक्र थियलु आहे। अच्छा बाबा इहे मतारा जेके आहिनि उहे सिंध जे कहिड़े तबई भाङे सां तालुक़ु रखनि था? तव्हां चवंदो साईं इहे कोहिस्तान जो जेको सिरे वारो इलाइक़ो आहे उन सां इन्हनि मतारनि जो तालुक़ु आहे। इहे वेंदा हुआ मोखी वटि शराब पीअणु मधु पीअणु। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां तव्हां खां लतीफ़ियात जे हवाले सां सवाल थींदा। ऐं लतीफ़ हिकिड़ो मौज़ू आहे जंहिंजे बारे में अव्हांखे इल्मु भरपूर हुजणु घुरिजे। तव्हांखे इहा ख़बर हुजणु खपे त लतीफ़ साईं पंहिंजी शाइरीअ में कहिड़ा फ़लसफ़ा बयानु कया आहिनि, कहिड़ा पैगाम ॾिना अथई। उन सां गॾोगॾु लतीफ़ साईं पंहिंजी शाइरीअ में वणनि टिणनि जा नाला खयां आहिनि, भाॼियुनि जा नाला खयां अथई, गाहनि जा नाला खयां अथई, जानवरनि जा नाला खयां अथई, पखियुनि जा नाला खयां अथई, ॾुथ जा नाला खयां अथई, माण्हुनि जे ख़ासियतुनि खे बयानु कयो अथई। त बेशुमार मौज़ू आहे लतीफ़ साईं जो जंहिंजे बारे में अव्हांखे ज़रूरु इल्मु हुजणु खपे त जीअं अव्हां लतीफ़ियात जे हवाले सां जेको बि सवालु अचे त उनखे तव्हां सुठे नमूने सां फेस करे सघो।
उम्मीद है त असांजे लतीफ़ियात जे हवाले सां हिन एपिसोड में, हिन किस्त में, हिन वीडियो में अवां जे लाइ कम जो मवाद हूंदो जेको तव्हांजे लाइ रहनुमा बणंदो। सो वरी कंहिं ॿिए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासीं कंहिं ॿी वीडियो में। तेसीं ताईं जॾहिं पेर तेॾां ख़ैरु।